अचो फकीर बाबा हट हट बाबन हट। ये घर तुझो आ बचड़ा। हाँ बाबा ही घर मोजो आ, ही घर मोजो आ। हाँ, अचो छाए फकीर बाबा खैरता है। अलाए चाहते हो फकीर के फकीर बाबा खैरता है। हाँ बचड़ा वडो खुश नसीबा। हाँ की सही टाइम ते वठी आयो हां। छाते हो फकीर बाबा बुधाए तो सही। तुझे घर में जो भात वक्त आए ना हाँ वो तुझे अगे मालिक के भी खबर न हुई। जगह पांची मसाले जगह पहुंची ना बाबा पहुंची ना त्यो महीनो आते मुआर वर्तिया इतने रखो। हाँ फकीर बाबा पो बेड़ा तुझा पार है। हाँ आदम जा बचड़ा जेकी हिते शे आए ना वो तुझे बड़े लिखे भी खबर न हुई। जेकी लाठी फकीर के खबर आ। लाठी लाठी फकीर हिन 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 जमीन में छा है आखिर। इन जमीन जे कुंज कुर्छ में विच आगुर ते हाँ जाते मिट्टी पईया। हाँ इन मामू पढ़ाई करे खुशबू हासिल कईया तेठा दुनिया पईया दौलत पईया सोने दी नदियों 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 सोने क्यों नदियों मानो पोसा मानो माल दिए चलो जो के टाइम ते वठी आए न त हिन जे मथा जेको बेबाचा वेठो आ इंडियन का पो यो पंजी हिता लड़ खणी हुन जाए में शिफ्ट थे आए जेकरे हिन लाठी फकीर के न वठी अचे आए ता तो फकीर बाबा आए छाती में बेड़ा जा पार ने घबराए ने केरिया इन फकीर जी कोई खिदमत करे खाया पिया सपासल बुखतिया सजी रात पढ़ाई कईया चिलो कटिया चिलो। हाँ फकीरा ठीक है हलो घर हलो ता नंगर बंगर रे बंदोबस्त कयूं अदा ओदा हाँ बा दादा ए फकीर के रखे हो वे फकीर अरे चंगू जो तो सिया वे फकीर बाबा वे सही है ना। हाँ अदा मुझे गाल बुद्ध अदा ए फकीर जे पियो ता दी जमीन में छड़ो सोनी सोना खजानो ही खजानो आ। हाँ असा तो मालो मालती है ना देता मालो मालती है। हाँ फकीर बाबा अदा ही फकीर 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 बिस्मिल्लाह तेरो खान पीण जो बंदोबस्त कर पुट। अरे फकीर जे मानी खणी आता वञ। हाँ डामा फकीर जी वडी खिदमत कर। हाँ फकीर जी खिदमत कर वडी फकीर तमाम बेहतरीन फकीर साईं जेको अदो चे पियो उहा गाल सही आ। पुट्रा उन गाल के छड वो मसलो बात जो आ जेको न मां तुझी अखिन में पढ़ा तो पहिरियां इन तू पंहिंजे घरू मसले के वठ इहो हल कराए। वो फकीर साईं या भी तहां के खबर पईजी वई। फकीर साईं खुदा जे वास्ते पो मुंहिंजो मसलो भी हल कयो। मुंहिंजी घरवारी एड़ी डिंगी आ जो मांखे छॾे ई नथी। को मसलो न है मासा एड़ो को चक्कर करजी मासा घरवारी मुंहिंजी खिदमत ही नथी करे चंटरी आ सफा मुंहिंजी इज्जत ही नथी करे। इन वक्त हुआ काथे आ। हिन वक्त हुआ भैया पेके घुमन। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो घर में ना है। ऐं वकील साईं वॾी ॻाल्हि ॿुधाए उन खे जिन बि अथी। जिन हिन कमरे में रहंदा अथसि। पानी भरिया पानी मांजे का पानी हाँ खोल पानी फिर तो जिची में पजी हिन जी माई के जिन हिन वरी हुन कमरे में हिन ईअं जो मानी बानी खारा चवनि त फकीर वारो कर हल इन जिननि ते कड़ो चार त मां जो त गाटो ई भञी विझदा। फकीर बाबा ही तव्हांजी स्पेशल मानी अदा पानी खणी आदा। मानी फकीर साईं पानी स्पेशल मानी। हाँ ही लाठी फकीर जाते वेंदो आ छोरन जूं कढ़ायूं तितरन जा गोश्त बारन जूं भाॼियूं मछिन जा पीस हिते छड़ो रुगो रुखी मानी। अरे इन जे आसरे ते तू मिल्कत वठदे मुका छा थियो आहे फकीर बाबा खैर त आहे। जेतरी तू इन फकीर जी इज्जत कई है ना ओतरी तोखे दौलत मिलती। तू छा जाने कंगाल ते फकीर जो कदर मां हला तो या कदी लेखा जे मिल्कत मुके खबर पए वञ वञ सिरतगारी कमाए खा। फकीर बाबा मुझी ॻाल्हि त ॿुध
फकीर बाबा जेको तू समझी थो न आए ढोंगी फकीरा ढोंगी फकीर बाबा तोखे जेडी ऐन जो अखियूं अचन सा तो चयो त हिन जमीन में खजानो आ पैसा आन मिल्कियत आ पर तोखे इते नजर न पई हे मानी जे हेठो छड़ो तोखे ये मानी नजर आई हेडे तक को हेडे हे तक हे तक हे बोर्ड सलात हर शय हुई मना तू ढोंगी फकीर है। चलो अच्छा। चलो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अच्छा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हो फ्री है ढोंगी फकीर बिस्मिल्लाह ओ माके चले माके तो मार ले तो माके पी के तो बाबा माके चले मां ये मेरे रंग संग करे मेरे पास पेट पाली दो बच्चन जो गुजारो कंदो आ मुखे खबर पई त तू मानुन त छड़ो फिराट करी थो तदे मां तोखे रे वठी आयुम वचन साईं तो चयो त जमीन में खजानो आ जने तो के उते जमीन जी खबर पईजी वई आ त हिते अखियूं फाड़े न पियो ॾिसी त हिन में का बोर्ड पयो आ इहा त मुंहिंजी पिले ने घुई पुट हाणे फाथे न हथा बजा तो आज का छरित मान के सटको नहीं बाहर कोच रे चांस एडे बाहर नो चलो माके हथ बस छले मां वञा तो मां बच्चे जी रोज़ी कंदो आ तेरे को ये कंदे न कंदुम सही तौबा माके जारी आ माके जारी आ माके तौबा है मां बियर न कंदुम अदा मां चवां त इनके पुलिस जे हवाले आ ये बेरे पे पुलिस जो नालो न पुलिस जो नालो न वठे अदा ये तस्वीर दे माके दे ए टोपी भी ला है टोपी भी दे माके टोपी दे बियर कैसा ये कहे न ओ तू जी पई असा जी पई हल हाणे न गोठ में नाले काल कर